दोस्तों हाणे इन सदाबहार महफ़िल जो चौथो कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि लड़ी लंघ जाए मता नज़र लॻई। दोस्तों इन कलाम जो शाइर आहे कादर नोहाणी, पंहिंजे वक़्त जो तमामु ख़ूबसूरत शाइरी रचींदड़ शाइर। दोस्तों उस्ताद जलाल चांडे इन कलाम खे इंतिहाई दिलि लुभाईंदड़ अंदाज़ में ॻायो आहे। तव्हां ॿुधंदो तव्हांजो दिलि बाग़ बहार थी वेंदो। दोस्तों इन कलाम जे लाइ फरमाइश आहे वॾेर नूर मोहम्मद वसाण ॻोठ राबताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां ऐं दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेदी ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां। उस्ताद जलाल चांडे जी सदाबहार महफ़िल वॉल्यूम नंबर 3 तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेर नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां, जेको ॻोठ राबताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे जो रवासी ऐं उस्ताद जलाल चांडे जो सचो ऐं पको परिस्तार आहे। दोस्तों नूर मोहम्मद वसाण साहब जूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे तमामु प्यारियूं ॻाल्हियूं आहिनि। तव्हां ॿुधो त सही। ये सर 1995 में 94 खां असां जलाल चांड जो ॿुधणु चालू कयो। इहे पोइ कैसेटूं तेॾी महिल आम कोन मिलंदियूं पर जंहिं वटि हुयूं उहो उन बि असांखे रिकॉर्ड करे ॾिनियूं। उन मां वरी असां दुबारा ॿियूं संदियूं रिकॉर्ड करे पोइ मास्टर करे रखियोसीं। ॿियूं इहे टेक्टरनि में वॼायूंसीं। पोइ इहे जेके महफ़िल नंबर त असां ॻोल्हे बि वञी शहरनि में वेंदासीं ॿिए कंहिं कम सां। पोइ बि केस्टन दुकान ते जाती पाईंदासीं त मना का महफ़िल नंबर जलाल चांडे जी का हथु अची वञे। बाक़ी असांखे शौक़ु सां असां वॼायो, तमामु वॼायोसीं। अञा बि केस्टूं मौजूदु पियूं आहिनि। वरी बि संगत सादत किथे ॿुधूं था ख़बर पए थी त बि वठूं था। दोस्तों मां उमीद थो कयां हीउ कलाम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। पसंदि अचे त वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो तव्हांजो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते। पेशकेश कामरान जानी सिंधी।
पेशकेश कामरान जानी सिंधी। कसम खुदा दी मैं तू प्यारा लग गई, कसम खुदा दी मैं तू प्यारा लग गई, रत कर भी नहीं क्या ठगी, जो दे दे अंदरों ते कुछ का छोड़ा कोई गोतावा न गई, अजकल दे खुद ठाव खतई ते कुल नजर की न गई, आंखें मियां गुलाम फरीदा ओ सोन बना दे कुछ गिना जसमत में गरीब दाल गई, मैं बिकाना मेरा यार बिकाना, मैं बिकाना मेरा यार बिकाना, मैं बिकाना यार कही जे दूर पहाड़ वाला सुरमा काला जरा अखड़ा है पगी जे, कुरान शरीफ से अखर बिका दे जरा दर दर यार पढ़ी जे, आखिरिया गुलाम फरीदा ओ सतगत उन्हीं कोरे रग जरा गली गली शर्मी, थोड़ो घणो भजो असी पतो पान के भली दुखड़ी तोड़ा अनजान के थोड़ो घणो भजो असी पतो पान के भली दुखड़ी तोड़ा अनजान के ओ तबे खैर हुस्न जो पान तुझे घड़ी न खजा नजर लगे तो लिखी लगे ओ घड़ी न खजा नजर लगे तो लिखी लगे, ओ घड़ी न खजा नजर लगे तो लिखी किनारी यार मछीने कसम करीने बनक दे मत चोने सीता जो यार में डाल छौकीने कसम करी चोटा से पासी ढोला लगती यार मजे बेसीने कसम करीने आंखें गुलाम फरीदा चोने की खिदारी मुंह न गिरता जो यार में डाल छौकीने, पेशकेश कामरान जानी सिंधी।